वो चवंदा हिकिड़ो माण्हू आयो सोणे पीरनि जे पीर दस्तगीर वटि अखियुनि खां अंधो हुयो मिसकीन में सुञो टाक हुयो ऐं मर्दाने की बि न हुयसि नामर्द हुयो साईं जन वटि आयो टे इंतजाम हुजनि साईं जन जी ख़िदमत में आयो साईं मां अर्ज़ खणी आयो साईं फरमा दुआ हिकिड़ी घुरंदो साईं बस जेका चई सोचई त हाणे मुर्सी जी दुआ घुराया या रोज़ी जी दुआ घुराया या अखियुनि जी दुआ घुराया पैसो माल डोकड़ थिए पर मुर्सी ना है त कुछ ना है अखियूं ना है न त इंसान त नूर न त चेहरे खणी पूर ये अखियूं मिलने सुंजो टाक हुजा त मज़ो ना है जैसे हिकड़ी रात मोहलत जो मां सोचा पे सुभाणे चवंदुसि हाणे मोटी आयो सोचे पियो त छा घुरा पीरान पीर चवंदो हिकड़ी दुआ घुरंदुसि हाणे अहिड़ी का दुआ घुरा जो हर ई कम थिए सॼी रात निंड न आहे सोचे 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 सुबुह जो आयो साईं बस हिकड़ी दुआ घुरो साईं फरमा चओ कहिड़ी जी साईं बस हिकड़ी दुआ घुरो हिननि अखियुनि सां माड़ियुनि ते नून खे खीर मिलोड़ींदो ॾिसो अखियुनि सां ॾिसे माना नूर मिले न माड़ी थिए ऐं खीर मिलोड़े माना दौलत पैसो खीर पुट मिलनि त नूर मिलनि न दौलत थिए तॾहिं त माड़ियूं थियनि न अखियूं बि घुरी वियो खीर बि घुरी वियो पुट बि घुरी वियो कुवत मर्दानी बि घुरी वियो हर कम थी विया हिकिड़े ई पुट अहिड़ो को सुवाल कजे जो दुनिया आख़िरत जा हर ई कम थी वञे चवंदा आहिनि त मां ॿ गिदरा मुठ में न ईंदा ॿुधो अथव न पाको ॿ गिदरा मुठ में न ईंदा पर जे वल खणी सॼी पट ॾह गिदरा वल जे हथ में अची वञे न त 10 या 15 हर ई गिदरा मुठ में अची वेंदा अल्लाह जे दर ते घुरो सुवाल कयो त बस हिकिड़ी शइ घुरो सभु कम थी वेंदा मालिक तू राज़ी थी मौला तू राज़ी बस रब राज़ी थी वियो न त दुनिया में मिलंदी आख़िरत में मिलंदी कब्र क़यामत